چلے سورہ آل عمران کی طرف آئے الذین استجابوا للہ والرسول من بعد ما اصابهم القرح للذین احسنوا منهم واتقوا اجر عظیم الذین قال لهم الناس. دین کی تبلیغ میں چلنے کا مزہ دیکھ، اللہ کے راستے میں نکلنے کا مزہ دیکھ، چل دین کی تبلیغ میں چلنے کا مزہ دیکھ، اللہ کے راستے میں نکلنے کا مزہ دیکھ، چل دین کی تبلیغ میں چلنے کا مزہ دیکھ، اللہ کے راستے میں نکلنے کا مزہ دیکھ، ہر گھر پہ نبی لے کے گئے نور ہدایت، طائف میں گئے لے کے اپنے دین کی دعوت، امت کا درد درد میں وہ دل کی کیفیت، امت عروس حسن ازل کا لباس نور ہے تو، گناہ گار تیرا کیوں نہ چوم لی دامن، امین راز وفا جلوزار طور ہے تو، خلاف کعبہ تیری عظمتوں کا کیا کہنا، عروس حسن ازل کا لباس نور ہے تو. हू हिन वक़्त त वॾो मज़हबी महंदार आहे, हू हिन वक़्त वॾो जग मशहूर मुफ़्ती आहे, अगरि क़ानून मुहम्मदी जो हाकिम चइजे त उन में को हर्ज नाहे। हुन थोरे वक़्त में दीनी तइलीम सबबि मुल्की लेवल ते वॾो नालो कमायो आहे। हुन 2 अप्रैल 1978 ईस्वी दारे फ़क़ीराणी तबियत जे मालिक अल्लाह ॾिने राजड़ जे घर में जनम वरितो हो। संदसि मरूम नाना साईं जो नालो अहमद हुजण करे वॾी चाह मां खेस अहमद नालो रखियो वियो हो। खेस प्राइमरी तइलीम पंहिंजे अबाणे ॻोठ मां, बैदि में मैट्रिक ढोरो नारो मां हासिलु कयई ऐं इंटर उमरकोट डिग्री कॉलेज मां कयई। डिग्री कॉलेज उमरकोट मां पहिरीं पोज़ीशन हासिलु करण सबबि मेहराण यूनिवर्सिटी में सिलेक्शन थी हुई, पर अहमद पंहिंजे अकुल मुताबिक़ दुनियाई तइलीम खे अलविदा चई दीनी तइलीम हासिलु करण लाइ ख़ैरपुर वेझो खरड़ा जे मदरसे में उस्ताद अब्दुल रशीद वटि पहुची खेस मदरसे में दाख़िला वरिती हुई। डिघे अरसे दौरान खेस खरड़ा जे मदरसे मां आलिम थी वियो ऐं उस्ताद अब्दुल रशीद जी ख़ासि हिदायत ते ॻोठ नसीर फ़क़ीर में मदरसे जो बुनियादु रखियाई ऐं पाण मुफ़्ती जो कोर्स कराची मां करण बैदि ॻोठाणे दीनी दरसगाह लाइ मुहिम तेज़ कयाई ऐं वॾे अंग में इलाइक़े समेत ॾुराइनि इलाइक़नि मां ॿारड़ा वठी मदरसे में दाख़िल कयाई। मुफ़्ती अहमद अली राजड़ जी महिनत ऐं जुस्तजू नेठि रंग लाथो वॾे अंग मां हाफ़िज़े क़ुरान ऐं आलिमे दीन जी दस्तार ॿधण जो सिलसिलो तेज़ी सां शुरू थी वियो। जहालत जे ख़ात्मे लाइ केतिरा ई शागिर्द मुफ़्ती पुण कराए फ़तवा जूं सहूलियतूं हर हंधि फ़राहम करे ॾियण में पुण कामयाब वियो आहे ऐं ॻोठाणे दरसगाह जी साख आशिया मस्जिद ढोरो नारो में पुण आहे ऐं हिन वक़्तु सहदी टाउन कराची में पुण हिकु वॾी दीनी दरसगाह जो बुनियादु रखियो आहे, जंहिंमां केतिरा ई सिंधी नौजवान आलिम दीन थियण खां पोइ कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी मस्जिदुनि सगोरियुनि में इमामत करे रहिया आहिनि। उन डिघी जदोजहद में मुफ़्ती अहमद केतिरा ई ॾुख ऐं तकलीफ़ूं ॾिठियूं, पर कॾहिं बि मायूस थी वापसि मोटण जी न कई, पर हुन जी महिनत सबबि अॼु बि हज़ारनि जे तइदाद में संदसि शागिर्द हाफ़िज़ कारी आलिम मुफ़्ती पुण मौजूदु आहिनि। उन खां अलावा मुफ़्ती अहमद अली राजड़ खे ख़ाने कहबा जो गिलाफ़ ठाहिण में पंहिंजो हिसो मिलाइण वारो एज़ाज़ पुण हासिलु आहे। उहो एज़ाज़ अक्सर क़िस्मत वारनि जे नसीबनि में
लिखियलु हूंदो आहे। ॻोठाणो अहमद अली अॼु खेसि अलहाज मज़हबी महदार हज़रत उस्तादुल एहतराम मौलाना मुफ्ती अहमद अली राजड़ जे नाले सां दुनिया में ॼातो सुञातो वञे थो। दुनिया जा मज़ा मिटीअ में मदफ़ून करे दीनी मंज़िल जो मज़ो माणणु केरु मुफ्ती अहमद अली राजड़ खां सिखे ऐं मुफ्ती साहब जी हिदायत ते केतिरियूं ई वीरान मस्जिदूं अॼु बि आबाद आहिनि। हा, अॼु बि आबाद आहिनि।